अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम फलाह आखिरत में आऊँ हैं इंजीनियर शफ़ी मोहम्मद लाखो। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलाम अला रसूलिल करीम। अॼोको मौज़ू आहे त ला इलाहा इल्लल्लाह त चवनि था त छा ला इलाहा इल्लल्लाह सिर्फ़ु काफ़ी आहे चवण, या इन जा के मुतालबात बि आहिनि? मूंखे क़ुरान शरीफ़ मां ला इलाहा इल्लल्लाह जा 9 मुतालबात मिलिया आहिनि। मुतालबा कीअं? मिसाल आहे, हिकिड़ो माण्हू चए थो त मां फलाणी माईअ सां शादी कंदुसि। चवण त हुन चयो, हिकिड़े माण्हू जो ला इलाहा इल्लल्लाह, हाणे हुन चयो त मां हिकिड़ी माई सां शादी कंदुसि, त शादी त कान थींदी। उनजा मुतालबात आहिनि। नंबर 1, उहा छोकिरी राज़ी हुजे, छो त जेकॾहिं छोकिरी राज़ी न आहे त ज़बरदस्तीअ जो निकाह कोन थींदो। उन खां पोइ छोकिरी राज़ी आहे, उन खां पोइ ॿियो शर्त आहे त निकाह थिए। बिना निकाह जे शादी कान थींदी। निकाह खां पोइ महर आहे, ऐं उहो महर जेको आहे सो उहो ॾियणो आहे। ऐं उन खां पोइ जेका निकाह करे थो त तलाक जी नसा न करे, त हाणे मां हिनखे 2-3 ॾींहं रखी वरी पोइ तलाक ॾींदुसि, त जीअं लफ़्ज़ चवण सां त मुंहिंजी हिन माईअ सां शादी थींदी या कयां थो, इहा नथी थी सघे जेसिताईं शुरूत पूरा न थींदा। त ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह जा 9 शर्त आहिनि, उहे जेके असांखे पूरा करणु ज़रूरी आहिनि। पहिरियों जेको शर्त आहे उहो आहे इल्मु हासिलु करणु। जेकॾहिं तव्हांखे ख़बर ई न आहे त शिरक छा आहे, अलाह क़ुर में छा चयो आहे, करिणो छा आहे, मुआमला कीअं कबा, कीअं दुनिया सां हलणो, त इहो इल्मु ज़रूरी आहे। पहिरियों शर्त आहे ला इलाहा इल्लल्लाह जो, मुहम्मद रसूलुल्लाह जो इल्मु हासिलु करणु। अलाह ताला क़ुर में फरमायो आहे, आऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, फ़अलम, माना इहो इल्मु हासिलु कर, ॼाण, तोखे मालूम हुजणु खपे। कहिड़ो? अन्नहु ला इलाहा इल्लल्लाह, त अलाह ताला सां गॾु ॿियो को बि अहिड़ी हैसियत शख़्सियत नाहे जेके अलाह खां ज़ोरीअ कमु कराए ॾिए, या हू जेका आहिनि से मरण खां पोइ उन जो को तालुक़ु अलाह तव्हां जूं ॻाल्हियूं ॿुधी अलाह ताईं पहुचाए थो। इहो जाइज़ कोन्हे को। तंहिंजे करे इहो इल्मु हासिलु कयो त अलाह अकेलो आहे, सॼो पावर उनजे हथ में आहे, घुरणो आहे त उन खां घुरणो आहे। ऐं ॿियो नंबर, वस्तग़फिर लिज़ंबिक, ऐं जेकॾहिं को गुनाह थिए थो त अलाह खां माफ़ी वठो पंहिंजे गुनाह जी। वलिल मोमिनीन वल मोमिनात, ऐं इस्तिग़फ़ार कयो, जेके तव्हांजा वॾा बुज़ुर्ग गुज़ारे विया आहिनि उन्हनि जे लाइ इस्तिग़फ़ार कयो। वल्लाहु यालम मुतक़ल्लबकुम व मसवाकुम, बाक़ी अलाह ताला तव्हांजो हलणु, तव्हांजा पेर रखणु, तव्हांजो वेहणु, तव्हांजूं ॻाल्हियूं करणु सभई अलाह वटि नोट थियनि थियूं। अलाह सभु शइ ॼाणे थो। तंहिंजे करे अलाह फरमाए थो, वला यमलिकुल लज़ीन यदऊन मिन दूनिल्लाहि शफ़ाअत, चए थो त अलाह खां सवाइ जिन खे तव्हां सॼो था, उन्हनि जे हथ में तव्हांखे छॾाइणु उन जे हथ में कोन्हे। इल्ला मन शहिद बिल हक़ वहुम यालमून, सवाइ उन्हनि जे जेके हक़ जी शाहिदी ॾिनऊं, इस्लाम ते हलिया, नेक थिया, ऐं मरण खां पोइ उन्हनि जा दर्जा ऊचा थिया। वहुम यालमून, ऐं इन शइ खे उहे ॼाणनि था त उन्हनि जी सिफ़ारिश आख़िरत में हलंदी। असल में मसइलो इहो आहे त अलाह ताला फरमाए थो त आउं तव्हांजी साह जे रग खां वेझो आहियां, ऐं जेको तव्हां दिलि में सोचियो था मां उहो पढ़ी थो वठां। पोइ थो चए ला इलाहा इल्लल्लाह, माना अलाह सां गॾु ॿियो को शरीक कोन्हे को। अलाह पाक सां गॾु कंहिं हिन कारखाने ठाहिण में हेल्प कान कई आहे। इहा अक़ीदो हो मके जे मुशरिकनि जो। हुननि 360 मूर्तियूं लॻायूं, छो क़बरूं कोन हुयूं उन्हनि वटि। उन्हनि मूर्तियूं हुयूं सभिनी औलिया उल्लाह जूं, जेके हुननि जे वक़्त जा, या जेके हरम में बुज़ुर्ग पाणी पियारींदा हुआ, हाजियुनि जी ख़िदमत कंदा, ऐं नूह अलैहिस्सलाम जे क़ौम जूं। हुननि जो अक़ीदो हो त छाकाणि ही मरी त विया आहिनि, पर ही जेके हिन जूं मूर्तियूं आहिनि, असां उन जे आॾो वेंदासीं त जंहिं शख़्स जी मूर्ति आहे उन खे वञी चवंदासीं त उहो उन बुज़ुर्ग ताईं आवाज़ु पहुचाईंदी, ऐं पोइ हू अलाह खां असांजो कमु कराए ॾींदो। हिंदुनि जो बि इहो ई अक़ीदो आहे। हिंदुनि जूं जेके बि मूर्तियूं सभु हुननि जे बुज़ुर्गनि वलियुनि जूं आहिनि, हुननि जा बुज़ुर्ग अक़ीदो अथनि त इहे मूर्तियूं वर्क लाइक ए कम्यूनिकेशन इक्विपमेंट, जीअं मोबाइल हूंदी आहे। असां मूर्तीअ जे आॾो वञूं था त हुनजूं अखियूं बि में बि कैमराउनि वांगुरु कमु थियूं कनि, सॼो ऐं आवाज़ु मथे पहुचाइनि थियूं हिननि जे बुज़ुर्गनि जेके भॻवान सां जन्नत में वेठा आहिनि। इहा सॼो कॉन्सेप्ट जेको आहे सो अलाह चए थो ईअं न थींदो, ऐं हाणे बि ईअं था कनि। तंहिंजे करे त इहो पहिरियों रिक्वायरमेंट आहे
त इंसानु इल्मु हासिलु करे त इन्हनि शयुनि जी ख़बर पए, न त इल्मु न हासिलु कंदो त जहन्नम में हलियो वेंदो, शिरक कंदो, माण्हुनि जे हथ में चढ़ी वेंदो। छो त माण्हू हिते वेठा आहिनि, कमाइण पुॼेनि कोन थो, न को छोला विकिणणु पुॼनि था, न को कोडर हणी पोइ अटकलूं सटकलूं करियो ऐं माण्हुनि खां ॾोकड़ कढनि ऐं जेको आहे सो मुजावर थी वेठा आहिनि। ॿियो शर्त आहे ईमान जो, याने ॿी शर्त ला इलाहा इल्लल्लाह जो ईमान। अलाह ताला क़ुर में फरमाए थो इन्नमल मोमिनून अल्लज़ीन आमनू बिल्लाहि व रसूलिही। मोमिन जी डेफिनेशन आहे त जेको अलाह जो चवणु मञे, अलाह ते ईमान आणे ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हदीस ऐं उन जे हुकुमनि ते अमल करे, सुम लम यरताबू ऐं पोइ इन में शक न करे, व जाहिदू बि अमवालिहिम व अनफुसिहिम फी सबिलिल्लाह। ऐं जेकॾहिं इहे ॿई शयूं इन में ईंदियूं, शक उन जो ख़तमु थी वेंदो, अलाह ऐं अलाह जे रसूल जे हुकुम ते हलंदा, कहिड़ो कमु कंदो? जिहाद कंदो, पंहिंजे माल सां कंदो ऐं ज़ुल्म खे मिटाइण लाइ पंहिंजे जान जी बि क़ुर्बानी ॾींदो अलाह जे रस्ते में, त उलाइकुम सादिकून, त पोइ इहे सचा आहिनि। इन मां ख़बर पवंदी त जॾहिं ही पंहिंजी जान ऐं माल अलाह लाइ तयारु कयो वेठो आहे, त पोइ चइबो त वाक़ई हिन जो अलाह ते बि ईमान आहे, अलाह जे रसूल ते बि हिन जो ईमान आहे ऐं इन में हिन खे को शक कोन्हे को। मिसाल तौरु उन खां पोइ टियों जेको केस आहे उहो आहे यकीन, जेको शर्त आहे ला इलाहा इल्लल्लाह जो यकीन करणु। मिसाल तौरु अलाह ताला क़ुर में फरमाए थो अफ़तुमिनू बिबादिल किताब तकफ़ुरून बिबाद। हाणे क़ुर शरीफ़ आहे न, हाणे हिन में अलाह जा हुकुम आहिनि, अलाह जे रसूल जा हुकुम आहिनि। हाणे तव्हां चवंदव अदा हीअ जेका आयत आहे न, हा हा हीअ त सही आहे, मां अमल कयां थो, बाक़ी हीअ जेका आयत आहे हिन दौर में हिन ते अमल थी कोन थो सघे, तंहिंजे करे असांखां कोन पुॼंदो, त इन जाइज़ कोन्हे को। पोइ अहिड़ो माण्हू जेको चवे त क़ुर जे हिन हिसे ते, हिन आयत ते अमल मुमकिन ई कोन्हे को, जे कंदुसि त मूंसां हालत थी वेंदी, मां तबाह थी वेंदुसि, त पोइ फमा जज़ा मई यफ़अल ज़ालिक मिनकुम, त पोइ अहिड़ो जंहिंजो अक़ीदो हूंदो त इस्लाम जूं जेके क़ुर में ॻाल्हियूं आहिनि या सही हदीस में आहिनि, हिन दौर में उन्हनि ते इम्प्लीमेंट नथो थी सघे, त अलाह थो चए इन जी सज़ा छा हूंदी जेको ईअं कंदो, इला ख़िज़युन फ़िल हयात दुनिया, इहो इज़त वारो कॾहिं बि कोन्ह थींदो हिन दुनिया में, माना ख़्वारी रहंदो। ऐं यौमल क़ियामत ऐं क़यामत ॾींहुं युरद्दून इला अशदुल अज़ाब, इन खे मोटाए वेंदो अशद अज़ाब में। वमल्लाहु बिगाफ़िलिन अम्मा तामलून, बाक़ी इहो न सम्झो त अलाह गाफ़िल आहे जेके तव्हां अमल कयो था। चौथों शर्फ़ ला इलाहा इल्लल्लाह जो शर्त व अनीबू इला रब्बिकुम अस्लिमू, माना अलाह ॾे मोट खाओ ऐं अलाह जो चयो मञो। क़ुर में अलाह फरमाए थो वमन अहसन दीनन मिमन असलम वजहू लिल्लाह, चए थो त इन्हीअ खां वधीक प्यारो दीन, उन जी हलत चलत, उन जी मुआशरत केॾी ज़बरदस्त हूंदी, जेको अलाह जे हुकुमनि ते सरे तस्लीम खम करे छॾियो अथई, उहो मुहसन आहे। वतब मिलत इब्राहिम हनीफ़ा, ऐं उहो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जो जेको दीन हलंदो अचे थो उन ते हले थो। वतख़ज़ अल्लाह इब्राहिम ख़लीला, अलाह फरमाए थो त इब्राहिम अलैहिस्सलाम खे अलाह ताला पंहिंजो यार ऐं दोस्त करे वरितो। उन खां पोइ पंजो शर्त आहे ला इलाहा इल्लल्लाह जो अल मोमिनून हक़ा, माना सचा मोमिन। क़ुर में अलाह फरमाए थो वमिन अन्नास मन यक़ूल आमन्ना बिल्लाहि व बिल यौमिल आख़िर, इंसान माण्हू चवंदा ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, माना असां ईमान ते बि अलाह ते बि ईमान आणियूं था ऐं इन जो असां इन ते बि ईमान आणियूं था त हिसाब किताब थींदो आख़िरत में, लेकिन अलाह चए थो ज़बानी कलामी कंदा, वमा हुम बि मोमिनीन, मोमिनन न आहिनि। छा आहिनि इहे? युख़ादिऊन अल्लाह, इहे अलाह सां धोखो था कनि, छाकाणि त मुस्लमान जे घर में पैदा थिया आहिनि, पर अंदरि जेको सो इब्लीस अथनि, अंदरि अंग्रेज़ अथनि, ऐं बसि चवनि था हा बाबा ला इलाहा इल्लल्लाह माना असीं सभु मञूं था, पर अलाह फरमाए थो इहो जेको धोखो ॾियनि था न मुआशिरे में, वमा यख़दऊन वला यख़दऊन इल्ला अनफुसम, इहो धोखो पंहिंजे पाण खे ॾियनि था। वमा यशरून, उन्हनि खे इन ॻाल्हि जी सम्झ नथी अचे, शऊर कोन्हे, छो क़ुर माना सां पढ़नि ई कोन्ह था, अलाह जे रसूल जूं ॻाल्हियूं ॿुधनि कोन्ह था, रुॻो हिन न ॿुधल ॻाल्हियुनि था कयूं, तंहिंजे करे ईंदी आहिनि। पोइ इन्हनि खे छा मसइलो आहे? इन्हनि सां फ़ी कुलूबि मरदुन, इन जे दिलनि में आहे मर्ज़, फ़ज़ादहुमुल्लाह मरदा, पोइ अलाह हिननि जो इहो मर्ज़ वधाए थो। वलहुम अज़ाबुन अलीम, पोइ इन्हनि जे लाइ तयारु आहे अज़ाब ॾुखोईंदड़, बिमा कानू यक्सिबून, जो इहे मर्ज़ आहिनि ऐं अलाह जे दीन खे सही न सम्झूं, उन ते अमल न कयूं ऐं सम्झूं त हिकु मुलनि जी ॻाल्हि आहे या पुराणे ज़माने जूं जेके आहिनि से ॻाल्हियूं आहिनि। पंजो शर्त, छहों शर्त आहे ला इलाहा इल्लल्लाह जो मुतालबो इख़लास। अलाह ताला फरमाए थो इन्ना अंज़लना इलैकल किताब, असां ही क़ुर शरीफ़ तव्हां ॾे नाज़िल कयो आहे बिल हक़, माना अहम सबब जे करे,
सच जे करे। ही क़ुरान तव्हांजे कोर्स जो किताबु आहे। तव्हां जेके हींअर पेपर में वेठा आहियो, तव्हां सभई पेपर में वेठा आहियो, तव्हांजो हींअर पेपर हले पिए थो, तव्हांखे सुबुह बि मार्कूं मिलियूं आहिनि। सच ॻाल्हायो अथव, कूड़ ॻाल्हायो अथव, धोखो कयो अथव, या नेकी कई अथव, कंहिंखे मानी खाराई अथव, कंहिंजी ग़रीब जी मदद कई अथव, त इहे तव्हांखे मार्कूं मिलनि पियूं थियूं। त अलाह फरमाए थो इन्ना अंज़लना इलैकल किताबिल हक़, माना हे क़ुरान शरीफ़ तव्हांजे कोर्स जो किताबु आहे, हिन मां तव्हांजो पेपर थिए थो, हिन ते ई तव्हांखे मार्कूं मिलंदियूं बिल हक़, माना इहो सचो आहे। फ़अबुदिल्लाह मुख़लिसन लहू दीन, तंहिंजे करे पहिरियों त पेपर में अहम जेको इम्पॉर्टेंट क्वेश्चन आहे त अलाह सां शिरक न कयो, तंहिंजे करे अलाह खां घुरो, अलाह खां ॿाॾायो, अलाह जी इबादत कयो ख़ालिसन, इन में कंहिंखे बि शामिल न कयो। हलो ब्रेक वठूं था, इंशाल्लाह ब्रेक खां पोइ प्रोग्राम जारी रखंदासीं। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम फलाह ऐं भलीकार। असांजो मौज़ू आहे त ला इलाहा इल्लल्लाह जा मुतालबा कहिड़ा आहिनि। छहों मुतालबो मूं कयो पिए ब्रेक खां अॻु में इख़लास, जंहिंमें अलाह ताला फरमाए थो त असां तव्हांखे क़ुरान ॾिनो आहे, इन्हीअ ते अमल कयो ऐं इख़लास सां क़ुरान जे अलाह जे हुकुमनि ते हलो। अॻिते चए थो सूरह बैनिया में वमा उमिरू, चए थो अलाह ताला चए थो असां तव्हांखे ॿियो को बि हुकुम न ॾिनो आहे। कहिड़ो हुकुम ॾिनो आहे? इल्ला सवाइ लियाबुदुल्लाह मुख़लिसीन लहुद्दीन, अलाह खां घुरो, ख़ालिसन उन खां घुरो, ख़ालिसन। जीअं खीरु ख़ालिस हूंदो आहे, उन में जेकॾहिं हिकिड़ो ॿ फुड़ा पेशाब जा विझिबा त सॼो खीरु पलीत थी वेंदो आहे। अलाह खां घुरो, अलाह सां गॾु कंहिं ॿिए खां घुरंदव त ॼणो खीर में पेशाब विझी छॾियव। तंहिंजे करे अलाह जे ख़ालिसन। हा, बाक़ी दुनिया में जेकॾहिं के जेर आहिनि त हिक ॿिए सां मदद लाइ, हिक ॿिए खे तावन वला बिरव तक़वा, हिक ॿिए जी हेल्प कयो, हुनफ़ा ऐं सिधा थी। ऐं ॿियो युकीमु सलात, निमाज़ क़ाइमु कयो, यूतुल ज़कात, ज़कात ॾियो, ज़ालिक दीनुल क़य्यिम, इहो त सिधो दीन त इहो ई आहे जेको तव्हांखे चए थो। मिसाल तौरु अॻे ज़माने में हिकिड़नि माण्हुनि ईअं हिंदुनि वांगुरु मूर्तियूं लॻायूं, अलाह खे मञींदा हुआ, पर माण्हुनि खे चवंदा हुआ त हे बुज़ुर्गनि जूं मूर्तियूं आहिनि, इहे अलाह वटि वेठा आहिनि, तव्हां हिननि खे चओ, उन्हनि ताईं ख़बर पहुचंदी, अलाह सां विड़ी सिड़ी या ॿाहूं ॿधी पेरे पई तव्हांखे पुटु वठी ॾींदा। इहा जेका उतां जा नौजवान हम, चए थो अलाह फरमाए थो त नहनु नकुस अलैक नबहुम बिल हक़, असां तव्हांखे हिकिड़े नौजवाननि जी ख़बर था ॾियूं, इनहम फितियतुन, नौजवान आहे। हाणे ॿुधायो न, असां वटि जेके नौजवान तबिको आहे इहो इन शिरक ते राज़ी कोन थींदो। अलाह ताला नबी साईं फरमायो त बाबा जेके बि अलाह जा वली जन्नत में वेठा, रूह उते आहिनि, क़बर में कंहिंजो बि रूह कोन्हे। शहीद जेके आहिनि से बि अलाह जे अर्श ते रहनि था, सावन पखियुनि जा रूह पियलनि, जन्नत में घुमनि था। कॾहिं कॾहिं अलाह साईं पुछनि थो, खपेव त चवनि था त साईं असांखे वापसि हिन क़बर में मोकिल, जिस्म में, जो जिस्म में वेंदासीं उथी खड़ा थींदासीं, वरी तुंहिंजे नाले ते शहीद थियो। जो मज़ा ॾाढा आहिनि, हिकु शहीद ते एॾी असांखे अकराम, ॿ दफ़ा थींदासीं, पोइ त अलाए असांखे छा मिलंदो। त अलाह फरमाए थो इन्नी कद कज़ईत अन्नहुम ला यरजून, मुंहिंजो फ़ैसिलो थियल आहे त हिन क़बर में कंहिंजो बि रूह न वञिणो, जेसि ताईं की मां जेको आहे सो सूर फूकींदुसि, क़बर फाटंदी। छो जेकॾहिं क़बर नथी फाटे त निकिरंदा कीअं, खणी जहिड़ा बि थींदा, त क़बर फाटंदी ऐं उन्हीअ मां निकिरंदा। लेकिन उन जॾहिं निकिरंदा त उनजो कदु जेको हूंदो सो 150-200 फुट हूंदो, जेको ओरिजिनल आदम अलैहिस्सलाम जो कदु हो। बहरहाल, त इहे जेके नौजवान हुआ, इन्हनि खे इहा ॻाल्हि सम्झ में, अॼु बि असांजा जेके नौजवान आहिनि, जेके एड्यूकेटेड आहिनि, उहे हिन मुशरिकनि जे चवण ते उन्हनि राज़ी न थींदा, इहे सिर्फ़ु क़ुर मां सैटिस्फाई थींदा। त इहे छोकिरा बि हुआ उन ज़माने में जेके इन्हनि सां राज़ी न थिया। चए थो त उहे आमनू बि रबिम, अलाह ते ईमान आहिनि त सभु कुझु अलाह थो करे, उहो ज़िदनाहुमुल हुदा, पोइ अलाह चए थो जॾहिं हुननि अलाह ते ईमान आंदो त सभु कुझु अलाह थो करे, त आऊं अञा बि हिननि खे नॉलेज ॾिनो, अञा हिदायत ॾिनीमान थे पका थी वञनि। ऐं पोइ छा चवणु लॻा उहे नौजवान, चवंदा हा उला क़ौम नतख़ज़ू मिन दूनिही आलिहतन, चई असांजी क़ौम चरी थी वई आहे, मेंटल केस आहे, हे रखे मूर्तियूं करे ऐं चवनि था त अलाह खां हे कमु कराए ॾींदा, माना अलाह खे चरी इन्हनि खे इलाह करे वरितो अथनि। त नौजवान छा था चवनि? नौजवान चवनि था लौला यातून अलैहिम बिसुल्तानिन बय्यिन, चई पहिरियों ई त इहा जेके कमु कनि था असांखे दलील त ॾेखारनि न, को अहिड़ो दलील ॾेखारनि क़ुर मां, कंहिं हदीस मां, जेका उन्हनि जे वक़्त जी, असांखे आर्ग्यूमेंट कनि न। असांजो नौजवान आर्ग्यू कंदो, बाबा असांखे साबित कयो,
हू बि नौजवान ईअं पिया चवनि त छो नथा आणनि असांखे को दलील वाज़िह ऐं जे नथा आणनि त फमन अज़लम, पोइ इन खां वधीक ज़ालिम केरु आहे, मेमन निफ़्तरा अलाह कज़बा, जो ॾोकड़ कमाइण लाइ अलाह ते कूड़ था आणनि। असां वटि त पेतियूं रखियो वेठा आहिनि न, कमु पुॼेनि कोन थो, न मज़ूरी थी पुॼेनि, बसि चवंदा त हितां खाईंदासीं। इहो आहे इन जो जेको आहे सो इन जो इख़लास शर्त जेको। उन खां पोइ सतों शर्त आहे अशद हुबन लिल्लाह, माना इंसानु, छाकाणि त अलाह हिन खे पैदा कयो, ख़बर अथसि न, हिकिड़े पाणीअ जे नंढिड़े जज़े में हिन जी सॼी डिज़ाइन रखी अथसि, उन मां हिन जा हॾा ठहिया, चेल जा हॾा ठहिया, किडनियूं ठहियूं, जिल ठही, पोइ अहिड़े अलाह सां मोहबत कबी न त साईं वाह वाह अलाह साईं तो मूंखे अखियूं ॾिनियूं त अशद हुबन लिल्लाह, अलाह सां महिनत कया। क़ुर में छा थो अचे, व मिन नास मन यतखिज़ मिन दून लाइ अंदादन, चए थो के माण्हू वरी अलाह खे छॾे मोलनि खां घुरनि था, पोइ जेकॾहिं अलाह साईं खे पुटु ॾियणो हूंदो ॾींदा, पोइ चवंदा फलाणे ॾियणो आहे, हलो त अची हुनजे लाइ मेला कयूं, अचो त कयूं। त अलाह फरमाए थो जेके इन्हनि ॿियनि हस्तियुनि खे रब जो दर्जो ॾेई युहिबून हुम, एॾी उन्हनि सां मोहबत कनि था, एॾी उनजो क़दुरु कनि था, उन लाइ न्याज़ कनि था, उनखे मिठाइयूं विराइनि था, का हुब्बिल्लाह, जहिड़ी अलाह लाइ मोहबत करणु खपे। लेकिन वल्लज़ीन आमनू, जेके ईमान वारा आहिनि, क़ुर जी सम्झ अथनि, शिरक नथा कनि, अशद हुबन लिल्लाह, इन जी अलाह सां शदीद मोहबत आहे। अलाह चए थो वलो यरल्लज़ीन ज़लमू, पर जेके शिरक करण वारा जहन्नम जे ॾींहं ते जॾहिं ईंदा, इज़ यरून अज़ाब ॾिसंदा, ॾसीदन फरीदा, बाबा हे हथोड़नि सां तुंहिंजा पेर कुटबा, ऐं हे कुटबा रहिबा, ऐं पाणीअ जी उञ लॻंदी त हे पीप ऐं गूह जो वारो पाणी, गंदो पाणी तव्हांखे पीआरियो वेंदो। जॾहिं अज़ाब साम्हूं ॾिसंदा त पोइ ओॾी महिल छा चवंदा, अनल कुवत लिल्लाह जमिया, चए हाय घोड़ा असां खां ग़लती थी वई, पावर त सभु अलाह पंहिंजे हथ में रखियो वेठो, सभु कम अलाह जे हथ में आहे, प्रॉपर्टी अलाह जी, बाग़ अलाह जा, ज़मीनूं अलाह जूं, ॿार जो ॾियणु बि अलाह जो, त इहा सॼी ताक़त उन वटि ई, असांखे त धोखो पियो ॾियनि त न, अलाह बि कंदो, पर हीअ बि तव्हांखे कमु कराए ॾींदा। व अन अलाह शदीदुल अज़ाब, हाणे था चवनि मरी वियासीं, हे जेको अज़ाब शिरक जो आहे सो शदीद तरीन आहे। रसूल सल्लल्लाहु फरमाए थो त कंहिं पुछो नबी करीम अब्दुल्लाह काल कुल्त या रसूलुल्लाह आई ज़म्ब आज़म, चईसीं भला गुनाह त ॾाढा आहिनि, ज़ना गुनाह, चोरी गुनाह आहे, जुआ शराब, पर वॾे में वॾो गुनाह कहिड़ो आहे? चई अन तजअल लिल्लाह निदन व ख़ल्क़क, चई अलाह तोखे पैदा कयो आहे, उन मां तूं ठहियो आहीं, ऐं तूं अहिड़े अलाह जे मुक़ाबले में वरी अलाह ठाहियो वेठो आहीं त हे बि कमु कर, पैदा तोखे जंहिं रब कयो आहे, बाक़ी ॿियनि कम लाइ तूं उन्हनि खे सॾींदो, इहो वॾे में वॾो गुनाह आहे। अठों जेको आहे ला इलाह जो मुतालबो, फमन यकफुर बितागूत, माना अलाह जे मुक़ाबले में का हस्ती जंहिंजे बारे में इहो यकीन करणु त हे बि असांखे कमु करे ॾेई सघनि था, मरण खां पोइ बि असांजूं ॻाल्हियूं ॿुधनि था, इन्हीअ जो इनकार आहे। अलाह फरमाए थो फमन यकफुर बितागूत, जेको इन तागूत जो इनकार करे, युमिन बिल्लाह, ऐं सिर्फ़ु अलाह ते ईमान आणे त सभु कुझु उहो करे थो, फ़क़त इस्तमसक बि उर्वतुल वुस्का, त पोइ ॼण के हिन मज़बूत रसीअ में हथु विधो आहे, ऐं उहा पंहिंजो जेका इस्तमसक बिल उर्वतुल वुस्का ई क़ुर आहे, माना जेको हिन खे चंबड़ी पए थो, हिन जी माना करे थो, हिन मां अक़ाइद कढे थो, हिन जा कानून सम्झे थो, लन फिसाम लहा, त इहा रसी क़ुर वारी कॾहिं बि भॼंदी कान, माना टुटंदी कान, वल्लाहु समीउन अलीम। आख़िरी जेको आहे मुतालबो कलमे जो, उहो आहे वला तमूतुन इल्ला व अंतुम मुस्लिमून, माना मरण ताईं अलाह जे इस्लाम ते, दीन ते ऐं हक़ ते ऐं तोही ते रहिजो। अलाह साईं क़ुर में चए थो या लज़ीन आमनू नुत्तकुल्लाह हक़ तुकाती, अलाह ताला जी एॾी परहेज़गारी कयो, अलाह जा एॾा हुकुम अदा कयो जेको हुनजो हक़ु आहे, छो त हुन असांखे पैदा कयो आहे। वला तमूतुन, ऐं इहो हक़ु अदा कंदा रहिजो, ईअं न त मरण महल जेको आहे सो तव्हां इहो हक़ु छॾे ॾिसो, वला तमूतुन, मरिजो न, इल्ला व अंतुम मुस्लिम, जेसि ताईं अलाह जे हुकुमनि खे मञींदा रहो। तंहिंजे करे जेको आहे सो मिशकात मसाबी में हदीस शरीफ़ आहे त हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाह खां रिवायत आहे त जेका बि क़ौम गनीमत में ख़यानत कंदी, अलाह उनजे दिलनि में रोब विझी छॾींदो। जंहिं क़ौम में ज़ना आम थींदी उनमें मौत वधींदो। हाणे आहे न दिलि जा दौरा ठा छो ज़ना आम आहे। जेका क़ौम माप तौर में घटिताई कंदी उन्हनि जो रिज़्क़ ख़तमु कयो वेंदो। हाणे ॾिसो 40% था थियनि, छाकाणि असीं सभु ठग आहियूं, प्रोजेक्टनि में ठगियूं, कमीशनूं, हे हथा खे वाहन खे हथ सां घारा ॾियूं त जीअं ॾोकड़ कमायूं। इहो जॾहिं इंसान माप तौर में घटिताई कंदी तुंहिंजो रिज़्क़ ख़तमु आहे, रिज़्क़ ख़तमु आहे। किथे थो असांखे हींअर असांखे छा पियो थो सिंध में मिले। ऐं
जेका क़ौम नाहक सां फ़ैसिला कंदी उन में क़त्ल गारतगिरी आम थींदी। हाणे हिकिड़ो माण्हू कातिल आहे, वकील खे ख़बर आहे, पर सूटड़ो पायो, कोटड़ो विझी टाइम में ॾोकड़नि जे ख़ातिर जज खे बि थो चए हिन त क़त्ल कई कोन्हे, त हो ई कोन्हे, होॾे वेठो होटल ते चांहि पे पी अथई, हे 10-4 शाहिद ॾोकड़नि जा वठी आयो आहियां, इहे साबित कंदा, त पोइ छा थींदो? त पोइ जॾहिं इंसाफ़ न मिलंदो कोर्टनि मां, त माण्हू हथ सां मारींदा। भई हिकिड़े माण्हूअ क़त्ल कयो आहे, उनजे पुट खे मारियो अथई, हाणे हू चवंदा हुआ लिखी फिरी हिन खे मारियऊं, कोर्ट में FIR कटाईंदासीं त 10-15 सालनि ते पिया हलंदासीं, वकीलनि जूं फ़ियूं भरे भरे असां ग़रक़ थी वेंदासीं। पोइ त क़त्ल गारतगिरी आम थींदी। जेका क़ौम अहद खे टोड़ींदी उन्हनि ते असां दुश्मन खे मुसलत कयो वेंदो। हींअर असां ब्रेक था वठूं, पोइ ब्रेक खां पोइ जे टाइम मिलियो त हाणे कंदासीं 10 उहे ॻाल्हियूं जेके इन ला इलाहा इल्लल्लाह खे बातिल करे था छॾनि। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह व बरकातहू। जहिड़ी तरह सां नव क़ुरान जा मुतालबा आहिनि जिन ते हलणु ज़रूरी आहे, जेकॾहिं असां कलमे पढ़ण सां उनजो पर्पस ॼाणूं था, वरी अहिड़े नमूने सां 10 मुब्तलात आहिनि, माना जेकॾहिं उन्हनि ते अमल कंदव त ॼण तव्हां कलमो पढ़ियो ई कोन। नंबर 1, इन्नहु मन युशरिक बिल्लाह, जेको अलाह सां शिरक कंदो, फ़क़द हरम अल्लाह अलैहि जन्नत, त अलाह हुनजी जन्नत हराम कंदो, व माहू नार, हमेशह जहन्नम में रहंदो। हाणे इहो छा मक़सदु आहे? एंटनी फ्लू साइंटिस्ट हो, उन हिकिड़ा 7 किताब लिखिया, देयर इज़ नो गॉड। लेकिन जॾहिं DNA जॾहिं ईजाद थी ऐं माइक्रोस्कोप में ॾिठूं त हिकु सेल जे अंदरि हेतिरी हेतिरी डिघी DNA आहे, जंहिंमें 4 कोड आहिनि, 4 कोड, माना मिसाल तौरु ABCD। हाणे इहे कोड चेंज थींदा रहनि था ऐं उहो कोड उन सेल खे ॿुधाए थो त प्रोटीन कहिड़ी ठाहिणी आहे, अखि जी ठाहिणी आहे, वारनि जी ठाहिणी, त हारेत में पइजी वियो। चई हिकिड़ो नंढड़ो सेल जेको सुईअ जी चुंभ ते लखे अची था वञनि, उन में अंदरि इहो कोड कंहिं विधा आहिनि, त पोइ हुन चयो त न, देयर इज़ अ इंटेलिजेंट डिज़ाइनर, कंहिं हिन खे ठाहियो आहे। ऐं पोइ हुन 8हों किताब लिखियो, देयर इज़ अ गॉड। माण्हुनि वञी पुछियुसि त भला ॾे ख़बर, अलाह ताला या गॉड जेको आहे हिन दुनिया छो ठाही आहे, पर्पस छा आहे, छाजे लाइ हेॾी तकलीफ़ कई अथई? त सोचे चए थो त आई थिंक ही वॉन्ट्स टू बी प्रेज़, माना मां जो ख़्यालु इहो आहे त अलाह ताला चाहे थो त मुंहिंजी तारीफ़ थिए, त मां कीअं तव्हांजो आङुरियूं ठाहियूं आहिनि, मूं तव्हां कीअं तव्हांजूं अखियूं ठाहियूं आहिनि, कीअं आउं तव्हांखे ज़मीन मां मुख़्तलिफ़ अन्न ॾियां थो त मुंहिंजी तारीफ़ कई वञे। तंहिंजे करे अहिड़े अलाह सां शिरक कंदव त माना तारीफ़ ॿिए जी थींदी। हाणे जेकॾहिं तव्हांखे हिकिड़ो चमचो पैसा वठी वज़ीर खे चई या प्राइम मिनिस्टर खे चई तव्हांखे नौकिरी वठी, त तव्हां दावत चमचे जी कंदव न, माना उहो जंहिं नौकिरी ॾिनी उहो छुटो अलाह सां। ॿियो नंबर, ला तजल मअल्लाह इलाहन आख़र, अलाह सां गॾु कंहिं बि हस्तीअ खे साण न कयो, माना इन लिहाज़ खां त असीं हिन खां दुआऊं घुरंदासीं। फ़तक़उद मज़मूमन मख़ज़ूला, पोइ छा थींदो, जंहिंजी सज़ा आहे त तूं ज़लील बि थींदे ऐं जेको सो बुछड़ो थी वेंदे। टियों जेको आहे उहो आहे इत्तबे मां उही इलैक में रबिक, हे जेको क़ुर शरीफ़ अलाह तव्हांखे ॾिनो आहे इन ते हलो, हे तव्हांजे कोर्स जो किताबु आहे, हिन मां तव्हांजो पेपर हले पिए थो। सुबुह तव्हां घणियूं मार्कूं खयूं आहिनि, मंझंदि केतिरियूं खयूं अथव, नेगेटिव खयूं अथव, पॉज़िटिव खयूं अथव, इहो थो अलाह फ़रमाए त इन ते हलो जेको तव्हां वही कई आहे। ला इलाहा इल्लाहू, अलाह सभु कमु अकेलो करे थो, हुन सां को शरीक कोन्हे। व आरिज़ अनिल मुशरिकीन, जेके अंधा माण्हू अञा बि शिरक नथा छॾनि, अलाह खां सम्झनि था त हे बि कमु कराए ॾियनि था, त पोइ इन्हनि खां पासो कयो। ऐं उन खां पोइ चोथों आहे मई युशा के रसूल मेंबाद मां तबैयन लहुल हुदा, जेके अलाह जे रसूल खे जेको आहे सो उनजो इतबा नथा कनि, उनजे हदीसुनि सही ते हलनि नथा। व यतबे गैर सबील मोमिनीन, ऐं अलाह जे दीन खे छॾे जेको आहे सो ॿियनि कानूननि खे इख़्तियार कनि था। हाणे जेको असांजे कोर्टनि में आहे, अंग्रेज़ मरी वियो, हॾा बि ॻरी वियसि, उनजा कानून पिया था हलनि, ऐं क़ुर जो को कानून ई कोन्हे। ऐं हिकिड़े जज जो त मशहूरु मक़ौलो आहे त पहिरियों ई कानून पोइ क़ुर। हाणे उनखे छा कंदो तव्हां? ऐं उन खां पोइ अलाह फ़रमाए थो 5 नंबर, वल्लज़ीन कफ़रू फ़तअसन लहुम व अज़ल आमालहुम, जेके काफ़र आहिनि न, इन्हनि जा सभु अमल चट थींदा। उन खां पोइ 6 आहे जेको सो ॻाल्हि, कुल बिल्लाह व आयाती व रसूली कुंतुम तस्तहज़ून,
चई पुछीनि त तव्हां हिन क़ुर सां इनखे घटि सम्झंदव, अंग्रेज़नि जी ॻाल्हियुनि खे वधीक सम्झंदव, कंहिं फिलासफ़रनि जी ॻाल्हियुनि खे वधीक सम्झंदव, ऐं हिन जे बारे में तव्हां जेको सो मश्करी कंदव, चवंदव हे वरी कहिड़ी मुलनि जूं ॻाल्हियूं आहिनि, त पोइ क़यामत जे ॾींहं ते अलाह चए थो ला तज़रू, क़यामत ॾींहुं अची चवंदासीं असांखे ख़बर कान्हे अलाह साईं, असांखां ग़लती थी वई, असांखे माण्हुनि सही किताब कोन ॾिना, अंग्रेज़नि जा किताब पढ़ियासीं, असीं सम्झो सही था कनि, त चए थो हाणे उज़ुर न कयो, कद कफ़र तुम बाद ईमान कुम, तव्हांखे ईमान हो, तव्हांजो माउ पीउ मुस्लमान आहे, लेकिन तव्हां कुफ़ुर कयो। 7 नंबर अचे थो वतबऊ मां ततलू शयातीन अला मुल्क सुलेमान, माना हिते ही ॻाल्हि आयत अचे थी त हे जादू करणु, माना हे जेको सो फीड़ा हणणु ऐं क़ब्रिस्तान में तावीज़ विझणु इहो गुनाह जो कमु आहे। जेको माण्हू इन जादूगर ॾे या जेको इहो फीड़नि हणण वारा जेके हिकिड़ा त आलिम आहिनि उहा जुदा ॻाल्हि आहे, पर जेके ठग आहिनि उनजी ॾिसंदो शिकिल माई त जेको उन्हनि ॾे वियो उन्हनि जी 40 ॾींहं निमाज़ क़बूल कान पवंदी। तंहिंजे करे जेको आहे सो इहे शैतान इंसानी शक्ल में बि अची वेंदा आहिनि, माण्हुनि सां अचे मिलंदा, चवंदा मां तुंहिंजो दोस्त आहियां ऐं हीअ कयो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए त इहे शैतान शिकिल मटाए जलसनि में ईंदा आहिनि ऐं अची वॾी ॾाढ़ी करे जुबा पाए ऐं तकीर करे माण्हुनि खे शिरक में गुमराह कंदा आहिनि। हदीस शरीफ़ आहे त पोइ ॿाहिरि निकिरी माण्हू हुन जूं ॻाल्हियूं माण्हुनि खे ॿुधाईंदो, पुछंदुसि बाबा केरु हो, चई शिकिल ॾिठी त मां त नाले जी मूंखे ख़बर कान्हे का, इहो कमु आहे। ऐं उन खां पोइ 8 आहे या अयुल्लज़ीन आमनू ला तत्तखिज़ुल यहूद वन नसारा ओलिया, चए थो त इहे तव्हां वञो था इन्हनि यहूदी ऐं नसारनि खां एॾो मरो बि न थियो जो चओ त जेकर असांजा यार थी वञनि, बादुम ओलिया बाद, हर क़ौम जो दोस्ती पाण सां हूंदी आहे, यहूदी सां, ईसाइनि सां, वमई यतवल्लहुम मिनकुम, बाक़ी तव्हां जेकॾहिं उन सां चंबड़ी पवंदव ऐं गहरी यारी रखंदव फ़इन्नहु मिनहुम, त पोइ तव्हां बि यहूदी आहियो, पोइ तव्हां रुॻो नाले जा कलमो पढ़ियो अथव, बाक़ी नाले जा मुस्लिम आहियो, पोइ तव्हां इन्हनि मंझि आहियो। उन खां पोइ अचे थो 9 ॻाल्हि वमई यब त ग़ैर अल इस्लाम दीननि, जेकॾहिं तव्हां इस्लाम खे छॾे ॿियनि कानूननि ते हलंदव, मुअल अंग्रेज़नि जा कानून कोर्टुनि में हलाईंदव ऐं सम्झंदव त हिननि जा कानून हिननि जा किताब वधीक बहितर आहिनि क़ुर खां, फलई युकबल मिन्हू, त अलाह इहा एटीट्यूड क़बूल कोन कंदो, उहो फिल आख़िरत मिनल ख़ासिरीन, ऐं आख़िरत में खसारे में वेंदो। आख़िरी आहे मां ख़लक़न समावात वल अर्द वमा बैनहुमा इल्ला बिल हक़, अलाह फरमाए थो त हे जेको मूं ज़मीन आसमान कई आहे अजाई करे छॾी अथमि, माना बसि इहे मुफ़्त में तव्हांखे अन्न थो खारायां, मुफ़्त में तव्हांखे पाणी पेठा पियो, अलाह जूं शयूं खाओ, माखियूं खाओ, पुट ॾियांव थो, धियूं ॾियांव थो, बारिशूं वसायां थो, इहे शयूं मां तव्हांखे ॾियां थो न। हाणे इहे हक़ सां आहिनि, माना तव्हांखे मां कंहिं पर्पज़ लाइ पैदा कयो आहे, ऐं मूं तव्हांखे ॿुधायो त जीअं एंटीनी फिड्यू चयो त पर्पज़ छा आहे, पर्पज़ आहे त अलाह जी तारीफ़ कई वञे। ऐं असां ग़लति कम था कयूं, अलाह ताला असांजे लाइ आसमान मां पाणी थो वसाए, लेकिन असांजे पाणीअ जो ॿियो सोर्स आहे इहे कैनाल ऐं दरिया, इन्हनि जे सिम जो पाणी जेको आहे सो हेठि ज़मीन में अचे थो, पोइ असां घरनि में नलका लॻायूं था, पाणी खणूं था, लेकिन हाणे वरी अंग्रेज़नि जे चवण ते हिननि छा कयो आहे, सभई कैनाल लाइन करे छॾिया अथनि। हाणे जंहिं जंहिं इलाइक़े मां कैनाल लंघे थो उनजी सीपेज नथी थिए त माना हेठि जर खारो थी वियो आहे। लाड़काणे में पंहिंजो जेको आहे राइस कैनाल खे लाइन करे छॾियऊं, लाड़काणे जो पहिरीं मशहूरु पाणी हूंदो नेस्ले जो पाणी, उहो बि तबाह थी वियो आहे, खारो थी वियो आहे। ऐं इहा ॻाल्हि हिते प्रोजेक्ट ते बिलावल साहबु आयो, मूं चयोमांसि CM खे, मूं चयो साईं तव्हां लाइनिंग ग़लति कई आहे, घटि में घटि जिते स्वीट ज़ोन आहे उते त न कयो, या हाणे तव्हां घटि में घटि लाइनिंग में टुंग कयो, सुराख कयो त घटि में घटि इलाइक़नि में पाणी मिले। हाणे सॼे सिंध जे पाणी ख़राबु थियो, हाणे वीचारा माण्हू अचे वाहन जे कप ते उते नलका लॻाया अथनि, उतां कुल्हनि ते खणी वापसि वञनि था, ॼण थर में अची विया मुल्क। बहरहाल अलाह ताला सभिनी खे सम्झा था। वलज़ीन कफ़रू अम्मा उनज़िरू मुइरदून, बाक़ी जेके अलाह जे चवण ते नथा हलनि ऐं उनखे क़ुर में ॾसियो वियो आहे त हे कमु कंदव ग़लति कंदव, लेकिन उन जे बावजूदि जेके आहिनि से एराज़ था कनि अलाह जी ॻाल्हि खां। हीअ आहे मक़सदु कलमे जो, रुॻो ला इलाहा इल्लल्लाह चवणु काफ़ी न आहे, उन जा मुतालबात आहिनि। वरी ला इलाहा इल्लल्लाह चवणु काफ़ी न आहे, उन जा वरी मुब्तलात आहिनि जेके उन कलमे जे फ़ाइदे खे ज़ाया करे था छॾनि। तंहिंजे करे मूं तव्हांखे इहो न ॾिना। हाणे हीअ जेके प्रोग्राम आहे न दादा, हे यूट्यूब ते मुंहिंजी चैनल आहे शफ़ी मोहम्मद लाखो, यूट्यूब ते लिखंदव त मुंहिंजा पुराणा सभु दर्स आहिनि, के अंग्रेज़ीअ में आहिनि, के उर्दूअ में आहिनि, के सिंधीअ में। हीअ बि इनशाला प्रोग्राम तव्हां वटि यूट्यूब ते अलाह कंदो अची वेंदो, त घटि में घटि तव्हां उनखे भला ॿियो टाइम न तव्हांखे नथो मिले त राति जो वेही इहे सिंधीअ में दर्स त ॿुधो न। ऐं तव्हां ॾिठो आहे त मुंहिंजो दर्स क़ुर हदीस खां ॿाहिरि कोन थो वञे। हे जेके मां मौज़ू ठाहे थो अचां, हाणे मां दुबई वियुसि, उतां घटि में घटि कोई 30-35 अरबीअ जा किताब वठी अचो, हुन में मौज़ू सुठा हूंदा आहिनि।
ऐं उन्हनि मां हे दर्स वेही ठाहींदो आहे, मूंखे कुझु कोन थो अचे। ऐं ॿियो क़ुर जेको मां पढ़ां थो, मां हिन जो मफ़हूम थो कयां, मां अख़री माना कोन थो कयां, मां हुनजो मफ़हूम बयानु थो कयां क़ुर जी आयतुनि जो, पर मक़सदु आहे त उन मौज़ूअ जे हिसाब सां। बहरहाल मां अलाह खां दुआ घुरां थो, ज़िंदगीअ जी कंहिंखे ख़बर न आहे, पर हे जेके मूं पंहिंजा कम कया आहिनि यूट्यूब ते, इहे आहिनि क़ुर हदीस जूं ॻाल्हियूं, इनशा अलाह ताला मुंहिंजे मरण खां पोइ जारी रहंदो। लेकिन मूंखे बि ख़बर आहे ज़िंदगीअ में कॾहिं बि कंहिंखे मोट कान मिली आहे। जॾहिं मरी वेंदो न, पोइ 10-15 सालनि खां पोइ इहे पढ़ंदा ॿुधंदा चवंदा हा यार वाह जो न कमु कयो। पर मां त इहो चवां थो, तव्हां हींअर बि त वञो न, ॾिसो उन चैनल खे सब्सक्राइब करे, ऐं जेको आहे सो तव्हां इहे दर्स ॿुधो जेके शुरूअ खां हलंदा अचनि था। उन खां अलावा हे मेहरान टीवी वारा पंहिंजी वेबसाइट ते इहे बि दर्स मुंहिंजा अपलोड कनि था, उन जूं क्लिपूं बि लॻाइनि था, इनखे बि ॾिसो। ॿियो त मां कुझु, मूंखे पंहिंजी तारीफ़ न खपे, मां इंजीनियर आहियां, मुंहिंजो पंहिंजो धंधो आहे, मां कमायां थो। न मां हिन मेहरान खां अॼु ताईं को रुपयो वरितो आहे, न कॾहिं का पाई प्रोग्राम जी वरिती आहे। आउं सभु कमु पंहिंजे पैसनि सां कयां थो त अलाह मूंसां राज़ी थिए। मूंखे शोहरत न खपे, न को मां पाण खे को वॾो आलिम चवां थो, या मूंखे माण्हू चवंदो साईं वॾो कमु, कुझु बि न। ऐं सिर्फ़ु पंहिंजे आख़िरी निजात जे लाइ हे क़ुर तव्हांजे ॾाढो पेश कयां थो ऐं हदीस तव्हांखे ॿुधायां। एनीवे, सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून वसलाम अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।